दिलजोई करण जूं फ़ज़ीलतूं। अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन वस्सलातु वस्सलामु अला ख़ातमिन नबिय्यीन अम्मा बअद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। दिलजोई करण जूं फ़ज़ीलतूं। दुआए अत्तार या रब्बे करीम जेको बि हीउ रिसालो दिलजोई करण जूं फ़ज़ीलतूं मुकमल पढ़ी या ॿुधी वठे उनखे मुसलमाननि जे दिलनि में ख़ुशियूं दाख़िल करण वारो बणाए खेसि माउ पीउ ऐं ख़ानदान समेत जन्नतुल फ़िरदौस में बग़ैर हिसाब जे दाख़िला नसीब फ़रमाए। आमीन बिजाह ख़ातमिन नबिय्यीन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। दुरूद शरीफ़ जी फ़ज़ीलत। ॿिन्ही जहाननि जे मालिक ऐं मुख़्तार मक्की मदनी सरदार सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जो फ़रमान आहे, जंहिं मूं ते 100 भेरा दुरूद पाक पढ़ियो, अल्लाह पाक उन जे ॿिन्ही अखियुनि जे विच में लिखी छॾींदो आहे त ही निफ़ाक़ ऐं जहन्नम जी बाहि खां आज़ादु आहे ऐं उनखे क़यामत जे ॾींहुं शहीदनि सां गॾु रखंदो। मजमू ज़वाइद 253 हदीस 17/298। सल्लु अलल हबीब सल्लल्लाहु अलैहि मुहम्मद। पीरसन औरत के दीदार नसीब थी वियो। हिकु भेरो मदीने पाक में 1405 हिजरी जे हाज़िरी दौरान मुंहिंजी यानी अमीर अल सुन्नत हज़रत अल्लामा मौलाना मोहम्मद इलियास अत्तार क़ादरी रज़वी ज़ियाई दामत बरकातुहुमुल आलिया जी हिकु पीर भाउ मरहूम हाजी इस्माइल मूंखे हीउ वाक़ियो ॿुधायो त 2 या 3 साल पहिरियां तक़रीबन 85 सालनि जी हिकु हाजियाणी सुनहरी ॾियारियुनि जे साम्हूं सलाम अर्ज़ु करण लाइ हाज़िर थी ऐं पंहिंजे टुटल फुटल लफ़्ज़नि में सलातो सलाम अर्ज़ु करणु शुरू कयो। ओचितो हिकु ख़ातून किताब मां ॾिसी तमामु सुहिणनि लक़बनि सां सलातो सलाम जो नज़रानो पेश करे रही हुई। उहो ॾिसी वेचारी अणपढ़ियल पीरसन औरत मायूस थी वई। हुन बारगाह रिसालत में अर्ज़ु कयो, या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, मां त पढ़ियल लिखियल न आहियां जो सुठनि लफ़्ज़नि सां सलाम अर्ज़ु करे सघां। मूं अणपढ़ियल जो सलाम अव्हांखे किथे पसंदि ईंदो? उन पीरसन औरत जी दिलि भरिजी आई ऐं हूअ रोई रोई ख़ामोश थी वई। राति जो जॾहिं सुती त सुतल क़िस्मत जागी पई। छा थी ॾिसे त सेरांदी खां उम्मत जा वाली सरकारे आली सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तशरीफ़ फ़रमा आहिनि। मुबारक चपनि ते चुरपुर थी रहमत जा गुल टिणण लॻा। लफ़्ज़ कुझु हिन तरह हुआ, तूं मायूस छो पई थिए? ॿुधी छॾ, असां सभ खां पहिरियां तुंहिंजो सलाम क़बूल फ़रमायो। ए आशिक़ाने रसूल, ॾिठो अव्हां प्यारा आका मदीने वारा मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंहिंजे ग़ुलामनि जी दिलि जोई जो केतिरो ख़्यालु फ़रमाईंदा आहिनि त जीअं कंहिं बि तरह मुंहिंजे ग़ुलाम जी दिलि न टुटे। तुम उसके मददगार हो, तुम उसके तरफदार, जो तुमको निकम्मे से निकम्मा नज़र आए। प्यारे आका मक्की मदनी मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे अज़ीम शान तान क़ुर्बान टुटल दिलियूं अव्हां जी बारगाह में मक़बूल आहिनि ऐं अव्हां टुटल दिलियुनि जी दिलदारी फ़रमाईंदा आहियो। मुंहिंजे आका आला हज़रत रहमतुल्लाहि अलैहि बिल्कुलु सच फ़रमायो आहे, सुनते हैं कि महशर में सिर्फ उनकी रसाई है, गर उनकी रसाई है लो जब तो बन आई है। यूं तो सब उन्हीं का है, पर दिल की अगर पूछो ये टूटे हुए दिल ही ख़ास उनकी कमाई है। मतला में ये शक क्या था, वल्लाह रज़ा वल्लाह, सिर्फ उनकी रसाई है, सिर्फ उनकी रसाई है। अखलाक़ नबवी जी हिक झलक। प्यारा आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हमेशा पंहिंजे ग़ुलामनि जी दिलि खे ख़ुशि रखंदा हुआ ऐं कॾहिं बि कंहिंजी दिलि न टोड़ींदा हुआ। जीअं त हज़रत सैयदना अनस बिन मालिक रज़ियल्लाहु अन्हु जेके तक़रीबन 10 सालनि ताईं पाण सॻोरनि सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ख़िदमत में रहिया, फ़रमाइनि था, मां 10 साल ख़िदमत अक़दस में रहियुसि, पर कॾहिं बि मुंहिंजे आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मूंखे इहो न फ़रमायो त ही कमु तो छो कयो, ही कमु छो न कयो। अबू दाऊद 324/4 हदीस 47-74। सरवर ज़ीशान सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इन ॻाल्हि जो तमामु घणो ख़्यालु रखंदा हुआ त कंहिंजी दिलि न टुटे। अफ़सोस, इहे केतिरा न ख़राब ऐं पसंदीदा माण्हू आहिनि जेके बिना कंहिं सबब जे ॿियनि जी दिलि टोड़ींदा रहंदा आहिनि। कंहिंखे घूरे, कंहिंखे दड़का ॾेई ऐं कंहिंखे धिको ॾेई उन जी दिलि ॾुखाईंदा आहिनि। कंध ओरांघिणु।
कुझु माण्हू इन तरह बि ॿियनि जे दिलि ॾुखाईंदा आहिनि त देरि सां अचण जे बावजूदि मस्जिद जी पहिरीं सफ़ में नमाज़ पढ़ण लाइ पोयूं सफ़ूं ओरांगींदे ऐं ॿियनि खे धिका ॾींदे उते पहुचण जी कोशिशि कंदा आहिनि। न ॼाण केतिरनि जूं दिलियूं टोड़ींदा आहिनि, केतिरनि खे धिका ॾींदा आहिनि ऐं केतिरनि खे माअज़ अल्लाह ठूठ ऐं लत हणी। हालांकि ईअं करणु वाज़े तौरु मना कयो वियो आहे। जीअं त हदीस पाक में आहे, जंहिं जुम्ए जे ॾींहुं माण्हुनि जा कंध ओरांघिया उन जहन्नम ॾांहुं पुल बणायो। तिरमिज़ी 48/2 हदीस 513। इन जी हिकु माना हीअ बि आहे त उन जे मथां चढ़ी चढ़ी माण्हू जहन्नम में दाख़िल थींदा। सोचो त सही, जेकॾहिं भाॼ पवे ऐं उन मेड़ में को किरी पवे ऐं उनखे माण्हू लताड़ियनि, को बूट वारो को चंपल वारो भॼी रहियो हुजे ऐं को लत त को मुक हणी रहियो हुजे ऐं हू लताड़बो रहे, इन तरह त मुंहिंजे ख़्याल में उन जो क़ीमो बढ़िजी वेंदो। हीउ केतिरो सख़्तु मुआमिलो आहे, इन करे माण्हुनि जे दिलनि जो तमामु घणो ख़्यालु रखिणो आहे। नेकियुनि जे ज़िम्न में गुनाहनि जो इर्तिकाब। प्यारा प्यारा इस्लामी भाइरो, नेक कम कंदे माण्हुनि जी दिलि आज़ारी खां बचणु तमामु ज़रूरी आहे। केतिरियूं ई नेकियूं अहिड़ियूं हूंदियूं आहिनि जो बानो सोचींदो आहे त मां इहे करे वठां, पर उन नेकियुनि जे ज़िम्न में हू केतिरनि ई बि माण्हुनि जूं दिलियूं टोड़े गुनाहगार थी वेंदो आहे। शैतान अहिड़े शख़्स ते खिलंदो आहे, छो त नेकियुनि जी आड़ में ॿियनि जी दिलि आज़ारी कंदड़ बेवकूफ़ इंसान सम्झंदो आहे त मां अल्लाह पाक खे ख़ुशि करे रहियो आहियां। हालांकि हू अल्लाह पाक खे सख़्तु नाराज़ करे ॿिन्ही हथनि सां पंहिंजे लाइ जहन्नम जा टांडा मेड़े रहियो हूंदो आहे। इन खे हिन मिसाल सां सम्झो त नातख़्वानी में हाज़िर थियणु सवाब जो कमु आहे, पर जेकॾहिं को राति जो 2 वॻे ताईं नातख़्वानी में शरीक रहे ऐं घर में माउ नाराज़ थी इंतज़ारु करे रही हुजे त ख़बर नाहे कॾहिं मुंहिंजो पुटु घर ईंदो, ऐं पोइ उन ई फ़िक्र में हुन पीउ खे बि सुम्हणु न ॾिनो हुजे, हालांकि खेनि सुबुह जो नौकिरी ते वञिणो हुजे। हाणे जेकॾहिं को हिन तरह जी नातख़्वानी में महफ़िलुनि में शिरकत करे सम्झे त मां वॾे आला दर्जे जी इबादत करे रहियो आहियां, त हीअ उन जी तमामु वॾी भुल आहे। अहिड़ो शख़्स माउ पीउ जी दिलि ॾुखाइण सबबु गुनाहगार ऐं अज़ाबे नार जो हक़दार हूंदो। यादि रखो, नातख़्वानी जेतोणीकि नेक कमु आहे, पर इहो हिकु मुस्तहब कमु आहे, जॾहिं त माउ पीउ जी इताअत फ़र्ज़ु आहे। माउ पीउ जी इताअत केसि ताईं कई वेंदी? ए आशिक़ाने रसूल, माउ पीउ जी इताअत उन वक़्त ताईं करणी आहे जॾहिं त हू मासियत याने अल्लाह पाक ऐं उन जे प्यारे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी नाफ़रमानी जे हुकुम न ॾियनि। जेकॾहिं माउ पीउ नमाज़ पढ़ण खां रोकनि त हाणे संदन ॻाल्हि न मञी वेंदी, छो त नमाज़ न पढ़ण जी सूरत में अल्लाह पाक ऐं उन जे प्यारे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी नाफ़रमानी थींदी। अहिड़ी तरह जेकॾहिं वालिदैन बग़ैर शरई इजाज़त जे मस्जिद में बाजमात नमाज़ पढ़ण खां मना कनि ऐं घर में नमाज़ पढ़ण जो चवनि त इन सूरत में बि संदन ॻाल्हि न मञिबी। हा, जेकॾहिं रोकण जी का शरई वजह हुजे, मसलन माउ बीमार आहे, उनखे संभालण वारो कोन आहे, त अहिड़ी सूरत में घर में नमाज़ पढ़ण जी इजाज़त आहे। हीउ उसूल ज़हन में रखी छॾियो त को बि अहिड़ो नफ़ली कमु न करणु घुरिजे जंहिंजे करे माउ पीउ जी नाफ़रमानी थिए। मसलन जेकॾहिं माउ पीउ नफ़ली हज करण खां मना कनि, नथा वञी सघो, जेकॾहिं वेंदासीं त गुनाहगार थींदासीं, छो त माउ पीउ जी इताअत फ़र्ज़ु आहे। वाग लगाम कंहिं ॿिए जे हथ में आहे। ए आशिक़ाने रसूल, असांखे हिन मिट्टी माउ याने ज़मीन ते संभाले क़दम रखणु घुरिजे। असां हिन ज़मीन ते अची वियासीं त ॼणु असां पाण खे तमामु वॾे इम्तिहान लाइ पेश करे छॾियो। ईअं नाहे त हाणे असांजी मर्ज़ी हलंदी। असां हरगिज़ पंहिंजी मर्ज़ी जा मालिक नाहियूं, बल्कि असांजी वाग लगाम कंहिं ॿिए जे हथ में आहे। इन खे ईअं सम्झो त जेकॾहिं कंहिं किथे रोज़ाने 8 कलाक नौकिरी इख़्तियार कई त हाणे 8 कलाकनि लाइ उन जी वाग उन जे सेठ जे हथ में आहे। हू जंहिं तरफ़ चाहे मोड़े छॾे। जेकॾहिं हू पंहिंजे मुलाज़िम खे पैसा ॻणण जो हुकुम ॾिए त खेसि उहो कमु करिणो पवंदो। जेकॾहिं चांहि आणण जो चवे त मुलाज़िम खे जी हुज़ूर चई चांहि वठणु वञिणो पवंदो। यादि रखो, बानो पाबंद आहे, उन ते लगाम पियल आहे ऐं उन जी डोर कंहिं ॿिए जे हथ में आहे। ख़ुदा जो कसम, जॾहिं बि डोर छिकबी त बानो बिल्कुलु बेजान थी किरी पवंदो। बानो चाहे त घणो कुझु
थो त ही बि करे वठां ऐं हू बि करे वठां, वॾा वॾा कारनामा सर अंजाम ॾियणु ऐं वॾा वॾा प्लाज़ा बनाइण जो उन जी दिलि चाहींदी आहे, पर हर बानो इहो सभु नथो करे सघे, छो त उन जी वाग कंहिं ॿिए जे हथ में आहे। हिन दुनिया में को बि नथो चाहे त हू बीमार थिए, पर बीमार थी ई पवंदो आहे। को नथो चाहे त उन जे मथे में सूरु पवे, पर मथे में सूरु थी ई पवंदो आहे, छो त वाग कंहिं ॿिए जे हथ में आहे। ॾिसो, ईअं त बानो वॾियूं ॿटाकूं हणंदो आहे, पर जेकॾहिं मथे जो सूरु थी पवे त उन जो इलाजु उन जे हथ में न आहे हूंदो, ऐं जेकॾहिं बुख़ार थी पवे त बिस्तर ते अची वेंदो आहे, छो त वाग कंहिं ॿिए जे हथ में आहे। केरु चाहे थो त हू पोड़ो थी वञे, हर शख़्स इहो ई चाहींदो आहे त हू बिल्कुलु जवान रहे, पर पोढ़ाइप अची ई वेंदी आहे, ऐं पोइ जॾहिं पोड़ो शख़्स पोढ़ाइप मां झाती पाए पंहिंजी जवानी खे ॾिसंदो आहे त हसरत सां आहूं भरींदो आहे। बेशक कंहिं वटि अरबें खरबें रुपया हुजनि, हू पैसनि सां सिर्फ़ु दवा ख़रीद करे सघे थो, शिफ़ा न। अहिड़ी तरह पैसनि ज़रिए न त पोढ़ाइप खे टारे सघिजे थो ऐं न ई जवानी ख़रीद करे सघिजे थी। अरबें खरबें रुपया ॾेई बि जवानी जो हिकु ॾींहुं बल्कि हिकु कलाक बि नथो ख़रीद करे सघिजे। जॾहिं बानो एतिरो बेवस आहे त पोइ छो न अल्लाह पाक जी बारगाह में झुकियल रहे, उन जी नाफ़रमानी खां बचे ऐं उन जो ई थी रहे, जंहिंजे हथ में सभु कुझु आहे ऐं क़यामत जे ॾींहुं सभिनी खे उन जी बारगाह में हाज़िर थियणो आहे। दिल ख़ुशि करणु अज़ीम शान सुन्नत आहे। प्यारा प्यारा इस्लामी भाइरो, अवां बयान जी शुरूआत में दिलजोई जी बारे में ॿुधो त दिलि ख़ुशि करणु एतिरे अहम आहे जो प्यारा आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम कॾहिं बि कंहिंजी दिलि न ॾुखाई। उहो बानो केतिरो ख़राबु आहे जेको पंहिंजे नफ़्स जे करे अजायो माण्हू जी दिलियूं ॾुखाईंदो आहे, कंहिंजो मज़ाक़ उॾाए थो त कंहिं ते तंज़ करे थो, कंहिंखे टोके थो त कंहिंखे ड्रिजारे धमकाए थो, कंहिंखे तशवीश में विझे थो त कंहिंखे ग़लति ख़बर ॾेई ख़ौफ़ज़दा करे थो, मतिलबु त तरह तरह सां दिलि ॾुखाए थो। मुसलमान जी दिलदारी असांजे प्यारे आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी अज़ीम शान सुन्नत आहे। पाण सॻोरन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम दिलजोई जा बेशुमार अमली नमूना पेश कया, जिन मां हिकु ही बि आहे त जॾहिं को पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी मजलिस में हाज़िर थींदो हो त पाण उन लाइ सिरकी वेंदा हुआ। शुअबुल ईमान 468/6 हदीस 99-33। कॾहिं कॾहिं ईअं बि थींदो हो त सहाबाए किराम रज़ियल्लाहु अन्हुम खे फरमाईंदा हुआ पंहिंजे भाउ लाइ सिरकी वञो। मुस्लिम सफ़ो 923 हदीस 56-84। सिरकण जी हिकु हक़ीक़ी हिकमत कहिड़ी आहे, अल्लाह पाक ऐं उन जा प्यारा हबीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बहितर ॼाणनि था, पर हिकु हिकमत हीअ सम्झ में अचे थी त ईअं करण सां अचण वारे मुस्लमान भाउ लाइ जॻह कुशादा थी वेंदी ऐं हू आराम सां वेही सघंदो। गॾोगॾु इन में मुसलमान जी दिलदारी बि आहे। थोरो गौर करियो, जंहिं ख़ुशनसीब लाइ पाण प्यारा आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सिरकंदा हूंदा, उन जी दिलि केतिरी ख़ुशि थींदी हूंदी, बाग़ बल्कि बाग़ मदीना बणिजी वेंदी हूंदी, ऐं हू सोचींदो हूंदो त सरकार सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मूंखे एतिरी अहमियत ॾिनी आहे। ॾिसो, कंहिं ईंदड़ लाइ थोरो सिरकी वञणु अहिड़ी नेकी आहे जंहिंमें कुझु ख़र्च नाहे थींदो, पर असां वटि हीअ सुन्नत तक़रीबन ख़तमु थी चुकी आहे। बल्कि असांजी हालत हीअ आहे त जो कंहिंखे ईंदो ॾिसी उन ख़ौफ़ खां वधीक पखिड़िजी वेंदा आहियूं त इन जे वेहण सां किथे जॻह सोढ़ी न थी वञे। ईअं असां सिरकण बदिरां उन लाइ वधीक जॻह सोढ़ी करे छॾींदा आहियूं। हालांकि हदीस पाक में मोमिन लाइ नर्म थी वञण जी तरग़ीब ॾियारी वई आहे। मुस्लिम सफ़ो 1072 हदीस 6601। पर असां सख़्तु थी वेंदा आहियूं। सिरकण जा ॿ फ़ाइदा। इस्लामी भाइरनि मूंखे यानी अमीर सुन्नत दामत बरकातुहुमुल आलिया खे कई भेरा ॾिठो हूंदो त फैज़ान सुन्नत जे दर्स दौरान जॾहिं मुबलिग ऐलान कंदो आहे त वेझो वेझो ईंदा त मां थोरो सिरकी वेंदो आहियां, एसि ताईं जो जेकॾहिं हू 3 भेरा ऐलान कंदो आहे त अल्हम्दुलिल्लाह मां 3 भेरा सिरकंदो आहियां। सिरकण सां 2 फ़ाइदा थींदा आहिनि। हिकु, मुबलिग जी हौसला अफ़ज़ाई। 2, केतिरा ई इस्लामी भाइर मूंखे सिरकंदे ॾिसी मुरकंदा ऐं ख़ुशि थींदा आहिनि त ईअं सभिनी जी दिलनि में ख़ुशी दाख़िल थींदी आहे, जंहिंजो मूंखे इंशा अल्लाह सवाब बि मिलंदो।
मुबलिग जे ऐलान करण ते थोरो सिरकी वेंदा करियो। ए आशिक़ाने रसूल, जॾहिं दर्स ऐं बयान खां अॻु मुबलिग ऐलान करे त वेझो वेझो तशरीफ़ आणियो त थोरो अॻिते सिरकी वञो। इन सां मुबलिग जो सीनो ख़ुशी सां मदीनो बणिजी वेंदो ऐं हू सम्झंदो त माण्हू मुंहिंजी ॻाल्हियुनि खे अहमियत ॾेई रहिया आहिनि। यादि रहे, दीन इस्लाम में मुस्लमान जी दिलि में ख़ुशी दाख़िल करण खे वॾी अहमियत ॾिनी वई आहे। इन जो अंदाज़ो हिन ॻाल्हि मां लॻाए सघिजे थो त जेकॾहिं को माल जे ज़रिए पंहिंजे मुस्लमान भाउ जी दिलि ख़ुशि नथो करे सघे त उनखे हुकुम ॾिनो वियो त मुरकंदड़ चहिरे ऐं हुस्न अख़लाक़ ज़रिए उन जी दिलि ख़ुशि करे। जीअं त हदीस पाक में आहे, मुस्लमान जे साम्हूं मुरकण बि सदक़ो आहे। तिरमिज़ी 384/3 हदीस 1963। हिक ॿी हदीस पाक में फ़रमायो वियो, तव्हां पंहिंजे माल ज़रिए माण्हुनि खे ख़ुशि नथा करे सघो, इन करे मुरकंदे ऐं हुस्न अख़लाक़ ज़रिए खेनि ख़ुशि रखंदा करियो। ख़ुशी जो फ़रिश्तो, मुस्लमान जी दिलि में ख़ुशी दाख़िल करण जो छा चवणु। जीअं त हज़रत अल्लामा जलालुद्दीन सुयूती शाफ़िई रहमतुल्लाहि अलैहि नक़ल फ़रमाइनि था, जॾहिं हिकु मुस्लमान ॿिए मुस्लमान जी दिलि में ख़ुशी दाख़िल कंदो आहे त अल्लाह पाक उन ख़ुशी मां हिकु फ़रिश्तो पैदा फ़रमाईंदो आहे जेको अल्लाह पाक जी इबादत ऐं तौहीद बयानु कंदो आहे। ऐं पोइ जॾहिं बानो मरी वेंदो आहे त हीउ ख़ुशीअ जो फ़रिश्तो उन जे क़ब्र में अची पुछंदो आहे, छा तूं मूंखे सुञाणी थो? बानो चवंदो आहे, तव्हां केरु आहियो? त ख़ुशीअ जो फ़रिश्तो जवाबु ॾींदो आहे, मां उन ख़ुशी जी सूरत आहियां जेका तो फ़िलाणे मोमिन खे अता कई हुई। हाणे मां वहशत यानी क़ब्र जी घबराहट में तोखे राहत पहुचाईंदुसि, तोखे तुंहिंजी हुज्जत यानी मुनकर नकीर जे सुवालनि जा जवाब ॿुधाईंदुसि, क़ौले साबित यानी हक़ ॻाल्हि सां तोखे साबित क़दमी अता कंदुसि, क़यामत जे ॾींहुं तुंहिंजे पासे अचे तुंहिंजी शफ़ाअत कंदुसि ऐं जन्नत में तोखे तुंहिंजो मक़ाम ॾेखारींदुसि। शरह सुदूर सफ़ो 159। प्यारा प्यारा इस्लामी भाइरो, ॾिठो अव्हां, मुस्लमान जी दिलि में ख़ुशी दाख़िल करणु केतिरे वॾे अजर जो बाइस आहे। इन करे दर्सो बयानु कंदड़ मुबलिग बि वॾो ख़ुशनसीब आहे जो न ॼाण केतिरियूं ई ख़ुशीअ जूं ॻाल्हियूं ॿुधाए मुस्लमाननि जे दिलि में ख़ुशी दाख़िल कंदो आहे, केतिरो सवाबु कमाईंदो आहे ऐं केतिरा ख़ुशी जा फ़रिश्ता उन लाइ पैदा कया वेंदा हूंदा। इनफ़रादी कोशिशि करण वारो त वॾे कमाल जो माण्हू आहे जो हू माण्हुनि सां मुरकी मिलंदो आहे ऐं उन्हनि जे दिलुनि में ख़ुशी दाख़िल कंदो आहे। यादि रखो, जेको इस्लामी भाउ मिलनसार हूंदो आहे उहो वक़्त ब वक़्तु माण्हुनि जी दिलदारी कंदो रहंदो आहे। इन जे उबतड़ जेको माण्हुनि खां मुंहुं फेरे मिलंदो आहे ऐं केतिरनि ई मुस्लमाननि खे लिफ्ट नाहे कराईंदो, हू केतिरनि ई सवाबनि खां महरूम रहिजी वेंदो आहे। क़ौले साबित मां मुराद, हज़रत अल्लामा जलालुद्दीन सुयूती शाफ़िई रहमतुल्लाहि अलैहि जी रिवायत में फ़रमायो वियो त ख़ुशी मां पैदा थींदड़ फ़रिश्तो जॾहिं क़ब्र में ईंदो त चवंदो, क़ौले साबित सां तोखे साबित क़दमी अता कंदुसि। यादि रहे त क़ौले साबित मां मुराद हक़ ॻाल्हि याने ईमान जो कलमो आहे जंहिं ते अहले ईमान खे अल्लाह पाक जी रहमत सां साबित क़दमी नसीब थींदी आहे। जीअं त सीपारे 13 सूरत इब्राहिम जी आयत नंबर 27 में इरशाद थिए थो, तर्जुमो कंज़ुल इरफ़ान, अल्लाह ईमान वारनि खे हक़ ॻाल्हि ते दुनिया जी ज़िंदगी में ऐं आख़िरत में साबित रखंदो। अल्हम्दुलिल्लाह, मोमिन जो हीउ शान आहे त चाहे कहिड़ियूं बि मुसीबतूं अची वञनि, हू साबिर ई रहंदो आहे ऐं चाहे कुझु बि थी पवे दीन इस्लाम जो दामन नाहे छॾींदो एसिताईं जो उन जी ज़िंदगी जो ख़ात्मो थी वेंदो आहे। पोइ हू आख़िरत जी मंज़िलुनि मां पहिरीं मंज़िल याने क़ब्र में पहुची अल्लाह पाक जे फ़ज़ल सां मुनकर नकीर जे सवालनि वक़्तु साबित क़दम रहंदो याने दुरुस्त जवाबु ॾींदो आहे। पोइ उन जी क़ब्र वसी कई वेंदी आहे ऐं उन में जन्नत जूं हवाऊं ऐं ख़ुशबूऊं ईंदियूं आहिनि। क़ब्र तां ऊंदाही दूर थी वेंदी आहे ऐं हूअ नूर ई नूर थी वेंदी आहे। आसमान मां निदा ईंदी आहे त मुंहिंजे बाने सच चयो। अल्लाह पाक असां सभिनी खे क़ौले साबित ते साबित क़दम रखे। आमीन बिजाह ख़ातमिन नबिय्यीन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। दिलि ख़ुशि करण जी हिकु आसान सूरत। ए आशिक़ाने रसूल, असांजी ज़िंदगी में दिलि ख़ुशि करण जा केतिरा ई अहिड़ा मौक़ा ईंदा आहिनि जिन में रुपयो बि ख़र्चु करणो नाहे पवंदो ऐं न ई
कंहिं क़िस्म जी महिनत करणी पवंदी आहे ऐं न ई का तकलीफ़ खणणी पवंदी आहे। मसलन कंहिं अव्हां खां पुछियो मूंखे फ़लाणी जाइ ते वञिणो आहे, एड्रेस सम्झाईंदा। हाणे जेकॾहिं अव्हां मुर्की उनखे एड्रेस सम्झाए छॾी या उन सां 2 क़दम हली घुर्बल घिटी ॿुधाए छॾी त हीअ बि मुस्लमान जी दिलि ख़ुशि करण जी हिकु सूरत ऐं सवाब जो कमु आहे। अहिड़ी तरह को वीचारो वज़नी सामान खणी मथे या कुल्हे ते रखणु चाहींदो हुजे पर रखी न सघंदो हुजे त खणी उन जे मथे ते रखाए छॾियो, बल्कि थी सघे त पंहिंजे कुल्हे ते खणी घुर्बल मक़ाम ताईं पहुचाए छॾियो। जेकॾहिं दावत इस्लामी जे दीनी माहौल सां वाबस्ता इस्लामी भाइर ईअं कंदा त उन जा केतिरा ई फ़ाइदा हासिल थींदा। मसलन जंहिंजो ॿारु खंयो वेंदो उन जी दिलि मां दुआऊं निकिरंदियूं ऐं हू माण्हुनि खे ॿुधाईंदो त दावत इस्लामी वारा तमामु सुठा हूंदा आहिनि ऐं पोइ उन्हनि खे पंहिंजो वाक़िओ ॿुधाईंदा त हिकु भेरो मां पंहिंजो वज़नी सामान न पे खणी सघियुसि त हिकु दावत इस्लामी वारे मुंहिंजो वज़नी सामान पंहिंजे कुल्हे ते खणी मुंहिंजे घर ताईं पहुचायो। माशा अल्लाह, दावत इस्लामी वारा तमामु घणी दिलजोई ऐं ग़म ख़्वारी करण वारा आहिनि। ईअं जंहिंजो ॿारु खंयो शायदि हू दावत इस्लामी जे दीनी माहौल सां वाबस्ता थी वञे ऐं हिन नंढड़ी दिलदारी सबबु उन जा नस्ल सुधरी वञनि। इन जे उबतड़ जेकॾहिं को दावत इस्लामी जे दीनी माहौल सां वाबस्ता कंहिं इस्लामी भाउ खे सामान खणी मथे या कुल्हे ते रखण जी गुज़ारिश करे ऐं हू उनखे लिफ्ट न कराए त थी सघे थो त ईअं करण सां हू बदज़न थी वञे ऐं पंहिंजे ॿारनि खे चवे, ॾिसो पुट, दावत इस्लामी वारनि वटि वञिजो न वञिजो, हीअ सुठा माण्हू नाहिनि हूंदा। हिकु भेरो मुंहिंजी तबियत ख़राबु हुई ऐं मां पंहिंजो सामान खणी न पे सघियुसि त मूं हिकु दावत इस्लामी वारे खे मदद लाइ सॾियो त हू सियाणो बणिजी वियो ऐं ॼाणी वाणी पाण खे ईअं ज़ाहिर कयईं ॼण हुन मुंहिंजो आवाज़ु ॿुधो ई न। हीअ वॾा सख़्तु ऐं ज़ालिम माण्हू हूंदा आहिनि वग़ैरह वग़ैरह। ॾिसो, थोरी बेइहतियाती सबबु साम्हूं वारो माअज़ अल्लाह बदगुमानी वग़ैरह जहिड़नि केतिरनि ई गुनाहनि में मुब्तला थी सघे थो। ॿारनि जी बि दिलि ख़ुशि करियो। प्यारा प्यारा इस्लामी भाइरो, दिलजोई जो मामिलो सिर्फ़ु वॾनि सां ई न ख़ासि नाहे पर ॿारनि सां बि हुजणु घुरिजे ऐं जिते थी सघे सभिनी ॿारनि सां हिकु जहिड़ो सुलूक इख़्तियार कयो वञे। पर असांजी अक्सरियत हिन मुआमिले में ग़ैर मुहतात आहे। उहो ईअं त असां कंहिं ॿार सां वधीक प्यारु कंदा आहियूं ऐं कंहिं सां घटि, जंहिं करे ॿारनि में अहसास महरूमी पैदा थींदो आहे। ॾिसो, आम तौर ते नंढिड़ो ॿारु वालिदैन खे वधीक अज़ीज़ हूंदो आहे। मसलन जेकॾहिं हिकु ॿारु 3 सालनि जो आहे ऐं ॿियो 1.5 साल जो त जेको 1.5 साल जो आहे उन ते माउ पीउ जो वधीक प्यारु ईंदो। पर जेकॾहिं माउ पीउ सिर्फ़ु उनखे ई चुमंदा, परचाईंदा ऐं रांदीका आणे ॾींदा रहिया त 3 सालनि वारो ॿारु बज़ाहिर माउ पीउ खे कुझु न चवंदो, पर ग़ैर महसूस तरीक़े सां उन जी दिलि में माउ पीउ लाइ नफ़रत वेंदी वेंदी। पोइ जॾहिं पौढ़ाइप में माउ पीउ खे उन जी ज़रूरत पवंदी त हू इन ॻाल्हि जो इज़हार बि करे सघे थो। थी सघे थो उन वक़्त ताईं 1.5 साल वारो ॿारु दुनिया मां रुख़्सत थी वञे या हू उन करे बाग़ी बणिजी वञे त जॾहिं 3 ॿारु पैदा थियो हो त माउ पीउ हुनखे बि नज़र अंदाज़ करे छॾियो हो ऐं सॼी तवजो 3 ॿार ते रखी हुई। पोइ जॾहिं 4थों ॿारु पैदा थियो त हू माउ पीउ 3 ॿार खे बि नज़र अंदाज़ करे छॾियो हो ऐं सॼी तवजो 4थे ॿार ते कई हुई। त ईअं हिकु हिकु करे सभु ॿार माउ पीउ खां बदज़न थींदा वेंदा ऐं पौढ़ाइप में तमामु महांगा पवंदा। वेचारा माउ पीउ जी नाफ़रमानी करे पंहिंजी आख़िरत ख़राबु कंदा। पर ही सभु कुझु माउ पीउ जी काफ़ी अरसो पहिरियां कयल नादानी जे करे हूंदो। ॿारनि खे कुझु न कुझु शऊर हूंदो आहे। यादि रखो, ॿार नज़र अचण में जेतोणीकि नंढा हूंदा आहिनि पर उन्हनि खे कुझु न कुझु शऊर ज़रूरु हूंदो आहे। तॾहिं ई त माउ पीउ खे सुञाणींदा आहिनि ऐं उन्हनि ॾांहुं भॼी ईंदा आहिनि। जेकॾहिं उन्हनि खे शऊर न हुजे हा त हू माउ पीउ ॾांहुं भॼी छो अचनि हा ऐं ॿियनि जे सॾण ते उन्हनि खां ख़ौफ़ छो कनि हा। जेकॾहिं बिल्कुलु नंढे ऐं नासमझ ॿार खे पीउ खां सवाइ को ॿियो माण्हू खणे त हू रोअंदो, पीउ ॾांहुं ॾिसी हथ लोॾींदो ऐं पंहिंजी ॿाती ॿोली में रोई रोई लुड़कनि जी ज़बानी फ़रियाद कंदो आहे त बाबा मूंखे तव्हां खणो। ख़बर पई त ॿार में थोरी घणी सम्झ ज़रूरु हूंदी आहे जंहिंजे ज़रिए हू पंहिंजे माउ पीउ जे रवैये खे नोट कंदो आहे। पर वीचारो बेवस ऐं लाचार हुअण सबबु न कुझु ॻाल्हाए सघंदो आहे ऐं न ई कंहिं सां फ़रियाद करे सघंदो आहे। पर जॾहिं हू वॾो थींदो त पंहिंजे माउ पीउ जे रवैये बाबति ॿियनि खे ज़रूरु ॿुधाईंदो। मूं यानी अमीर सुन्नत सां मुलाक़ात
वाक़ा दौरान केतिरा ई माण्हू इन ॻाल्हि जो इज़हार कंदा आहिनि त असांखे नंढपण में न माउ जो प्यारु मिलियो ऐं न पीउ जो। जीअं त दावत इस्लामी हिकु अवामी तहरीक आहे, इन जो अवाम सां वास्तो आहे, इन करे मुबलिग़ीन खे वक़्त ब वक़्तु अहिड़ियूं ॻाल्हियूं ॿुधण में ईंदियूं रहंदियूं आहिनि। जेतोणीकि हर तरह जा माण्हू दावत इस्लामी जे दीनी माहौल सां वाबस्ता आहिनि, पर आम तौर ते मुआशिरे जा सतायल ऐं दिली तौरु टुटियल माण्हू इन ॾांहुं वधीक ईंदा आहिनि, जॾहिं त ख़ुशहाल ऐं ऐशो इशरत में पलियल तमामु घटि रुख़ कंदा आहिनि। घणे क़दुरु ग़रीब तबिक़ो दावत इस्लामी जे दीनी माहौल ॾांहुं रुजू कंदो आहे, जेतोणीकि अमीर माण्हू बि दावत इस्लामी सां वाबस्ता आहिनि ऐं अल्हम्दुलिल्लाह उन्हनि ॾाढ़ी सजाए, वार रखिया, इमामो शरीफ़ सजायो ऐं सुनतुनि भरियनि इज्तिमाअनि ऐं क़ाफ़िलनि में शिरकत जो सिलसिलो जारी रखियो हूंदो आहे। पर ग़रीबनि जे मुक़ाबले में अहिड़नि जो तादादु तमामु घटि आहे। ईअं सम्झो त जेकॾहिं हिकु मालदार दावत इस्लामी सां वाबस्ता आहे त उन जे मुक़ाबले में 50 बल्कि 75 ग़रीब माण्हू वाबस्ता हूंदा, त ईअं मालदारनि जो तादादु तमामु घटि आहे। अमीर अहले सुन्नत दामत बरकातुहुमुल आलिया जी ॿारनि सां मुहबत ही हिकु हक़ीक़त आहे त नंढड़ो ॿारु माउ पीउ खे तमामु घणो प्यारो हूंदो आहे ऐं दिलि चाहींदी आहे त उनखे प्यारु कजे। पर जॾहिं मां यानी अमीर अहले सुन्नत पंहिंजनि ॿारनि खे प्यारु कंदो हुयुसि त मुंहिंजी इहा ई कोशिशि हूंदी हुई त सभिनी खे प्यारु करियां, छो त जेकॾहिं मां सभिनी ॿारनि जी मौजूदगी में सिर्फ़ु हिकु ई खे प्यारु करियां हा त मुमकिन हो त ॿियनि ॿारनि जे दिलनि में मुंहिंजी मुहबत घटिजी वञे हा। हिक खां वधीक ॿारनि खे प्यारु करण जो तरीक़ो ही आहे त मसलन जेकॾहिं 3 ॿार आहिनि ऐं अव्हां उन्हनि मां हिक खे चुमी रहिया आहियो त ॿिए खे सीने सां लॻायो ऐं 3 खे पकिड़े थोरो लोॾियो। जेकॾहिं अव्हां हिन तरह ॿारनि सां प्यारु करणु सिखी वेंदा त इंशा अल्लाह को बि ॿारु वॾो थी बाग़ी न बणिजंदो। अमीर अहले सुन्नत दामत बरकातुहुमुल आलिया जी दिलदारी जो अंदाज़। अमीर अहले सुन्नत दामत बरकातुहुमुल आलिया फरमाइनि था, दावत इस्लामी जे शुरू में जॾहिं क़ाफ़िले जी इस्तलाह न हुई ऐं क़ाफ़िले खे वफ़द चयो वेंदो हो, उन दौर में घणो करे बयानु मां पाण कंदो हुयुसि। जेतोणीकि उन वक़्तु मदनी मक़सद लाइ लफ़्ज़ मख़सूस न हुआ, पर मुंहिंजे ज़हन में इहो ई हूंदो हो त मूंखे पंहिंजी ऐं सॼी दुनिया जे माण्हुनि जी इस्लाह जी कोशिशि करणी आहे। अल्हम्दुलिल्लाह मूं शैतान ऐं नफ़्स अमारा जे ख़िलाफ़ु जिहाद जारी रखियो आहे ऐं हदीस पाक में आहे याने मुजाहिद उहो आहे जेको पंहिंजे नफ़्स खां जिहाद करे। मुस्नद इमाम अहमद 249/9 हदीस 24:013। बहरहाल मोकल खां हिकु ॾींहुं पहिरियां मां यानी अमीर अहले सुन्नत ही ऐलान कंदो हुयुसि त सुभाणे मोकल आहे, असां ॿेपरी जो एतिरे वॻे घर खां रवाना थींदासीं ऐं फ़लाणी मस्जिद में असर, फ़लाणी मस्जिद में मग़रिब ऐं फ़लाणी मस्जिद में इशा जो बयानु थींदो। अल्हम्दुलिल्लाह मुंहिंजे ऐलान करण ते 80-90 बल्कि 100 इस्लामी भाइर गॾु थी वेंदा हुआ ऐं पोइ मुख़्तलिफ़ मस्जिदुनि में वञी नेकी जी दावत जूं धूमूं मचाईंदा हुआसीं। अल्लाह पाक जे फज़लो करम सां उन वक़्तु बि मुंहिंजो मुसलमाननि जे दिलदारी जो ज़हन हो। सुनतुनि भरिया बयान ॿुधण लाइ केतिरा ई नवां माण्हू ईंदा हुआ ऐं मुंहिंजी कोशिशि हूंदी हुई त जेको हिकु भेरो अची वियो सो अची वियो, हाणे उनखे दीनी माहौल खां वापसि न वञणु घुरिजे। इन ई मक़सद तहत मां इस्लामी भाइरनि खां हाल अहवाल वठंदो हुयुसि त ऐं रस्ते ते हलंदे पंहिंजो हिकु हथु कंहिं इस्लामी भाउ जे कुल्हे ते रखंदो हुयुसि ऐं ॿिए हथ सां कंहिंखे पकड़ींदो हुयुसि ऐं इन दौरान 3 इस्लामी भाउ सां ॻाल्हि ॿोल शुरू करे ॾींदो हुयुसि। ईअं अल्हम्दुलिल्लाह मुंहिंजो शुरू खां ई मुसलमाननि जी दिलदारी जो ज़हन आहे। दिलदारी सिर्फ़ु ख़ाली ॻाल्हियूं करण या चाहण सां न थींदी आहे, बल्कि जेसि ताईं इन कम लाइ पाण खे न मटाईंदो, उन कम जा थी न रहंदो ऐं अमली तौरु उनखे सर अंजाम ॾियण जी पूरी कोशिशि न कंदो, तेसि ताईं हीउ कमु न थींदो। जेकॾहिं असां मुसलमाननि जी दिलजोई करण वारा बणिजी वियासीं त इंशा अल्लाह असां लाइ सवाबे जारिया जा ढेर लॻी वेंदा। अल्हम्दुलिल्लाह दावत इस्लामी जा बेशुमार मुबल्लिग़ तयारु थी दुनिया भर में नेकी जी दावत जूं धूमूं मचाए रहिया आहिनि। मूंखे अल्लाह पाक जी रहमत में उमेद आहे त उन जे फज़लो करम सां हिन अज़ीम कम में मुंहिंजो हिस्सो बि शामिल आहे, छो त अल्हम्दुलिल्लाह मूं बि ख़ूब इनफरादी कोशिशूं कयूं आहिनि। मैं तो तन्हा ही चला था जानिबे मंजिल मगर एक एक आता गया कारवां बनता गया।
मुसलमान जी दिलजोई ए आशिक़ाने रसूल पंहिंजो ही ज़हन बणाए वठो त कंहिंजी दिलि नाहे टोड़णी, बसि सभिनी जी दिलदारी करणी आहे। यादि रहे, जेसि ताईं शरई मसलिहत न हुजे माण्हुनि जी दिलि ख़ुशि कंदा रहो, ऐं जिते शरई मसलिहत हुजे याने शरीअत दिलदारी न करण जो हुकुम ॾिए उते कंहिंजो लिहाज़ न कयो वञे। काश असां मुसलमाननि जी दिलदारी करणु सिखी वठूं, उन्हनि जी दिलि टोड़णु, दड़का ॾियणु ऐं बिना वजह घूरणु बंदि करे छॾियूं। यादि रखो, कंहिंखे घूरे उन जी दिलि ॾुखाइण बि गुनाह आहे, पर अॼुकल्ह अहिड़ी तरह घूरियो वेंदो आहे ॼणु घूरण को मसइलो ई नाहे। ए काश असां मोमिन लाइ नरम ऐं कुशादगी वारा बणिजी वञूं। जॾहिं त असांजी मजलिस में को अचे त असां थोरो सिरकी उन लाइ वेहण जी जॻह बणाइण वारा बणिजी वञूं। अहिड़ी तरह किथे अचण वञण जो मौक़ो मिले त सफ़र दौरान बस या ट्रेन में पंहिंजे सीट ते मज़े सां वेहण बदिरां कंहिं बीठल मुसलमान खे पंहिंजी जॻह पेश करे छॾियो त जीअं कुझु देरि लाइ हू वेही रहे ऐं कुझु देरि लाइ अव्हां वेही रहो। ईअं ईसार करे मुसलमाननि जी दिलि में ख़ुशी दाख़िल करे सघिजे थी। दिलजोई जूं मुख़्तलिफ़ सूरतूं। प्यारा प्यारा इस्लामी भाइरो, जेकॾहिं ग़ौर कयो वञे त केतिरनि तरीक़नि सां मुसलमान जी दिलि ख़ुशि करे सघिजे थी। मसलन, कॾहिं कंहिंखे तोहफ़ो ॾिनो वञे त हीअ बि दिलदारी जो ज़रियो आहे। अहिड़ी तरह कंहिं मुसलमान मशवरो घुरियो त उनखे सुठो मशवरो ॾिनो वञे त उन सां बि उन जी दिलि ख़ुशि थी वेंदी। ईअं ई रिश्वत वग़ैरह जहिड़े नाजाइज़ ज़रियनि खां बचंदे कंहिं मुसलमान खे नौकिरी वठी ॾिनी त ईअं करण सां उन जी दिलि ख़ुशि थींदी ऐं उन जा घरवारा नौकिरी ॾियारण वारे खे दुआऊं ॾींदा। अहिड़ी तरह पंहिंजे खीसे मां कंहिं इस्लामी भाउ खे सुनतूं सिखण ऐं सेखारण जे क़ाफ़िलनि में सफ़र करायो वञे त ईअं करण सां उन जी दिलि ख़ुशि थींदी ऐं हू जेको कुझु क़ाफ़िले में सिखी ईंदो उन जो सवाबु मोकिलण वारे खे बि मिलंदो। गॾोगॾु जेकॾहिं क़ाफ़िले में सफ़र जी बरकत सां उहो इस्लामी भाउ दावत इस्लामी जे दीनी माहौल सां वाबस्ता थी वियो त हाणे उन ज़रिए जेको बि दीन जो कमु थींदो इंशा अल्लाह क़ाफ़िले में मोकिलण वारे खे बि उन जो सवाबु मिलंदो। मकतबतुल मदीना जा किताब ऐं रिसाला बि तोहफ़े में ॾेई सघजनि था त इन जूं बि वॾियूं बरकतूं आहिनि। यादि रखो, दिलि ख़ुशि करण जा ही तरीक़ा बज़ाहिर तमामु सस्ता आहिनि, पर इन्हनि जो आख़िरत में तमामु घणो फ़ाइदो आहे थींदो। जीअं त मदनी मुज़ाकिरे जी मदनी बहार। पाकिस्तान खां ॿाहिरि जे हिकु इस्लामी भाउ खे मूं यानी अमीर अल सुन्नत दामत बरकातुहुल आलिया मदनी मुज़ाकिरे जूं केतिरियूं कैसेटूं पेश कयूं। जॾहिं हू 5 ॿुधी चुको त चवणु लॻो, इन्हनि में त सुठा सुठा तिबी नुस्ख़ा, शरई मालूमात, तारीख़ी मालूमात ऐं फ़िक़ही सवालनि जा जवाब आहिनि। अव्हां ही कैसेटूं मूंखे पहिरियां छो न ॾिनियूं? हाणे मां सभु कैसेटूं ॿुधंदुसि। हुन मां हीअ बि मालूम थियो त अव्हां मदनी मुज़ाकिरो ॿुधराए बि दिलि ख़ुशि करे सघो था। ए आशिक़ाने रसूल, असांजा बुज़ुर्गान दीन रहमतुल्लाहि अलैहिम माण्हुनि जे केतिरे क़दुरु दिलजोई फ़रमाईंदा हुआ, इन जो अंदाज़ो हिन वाक़े मां लॻाए सघिजे थो। जीअं त 20 सालनि ताईं नाबीना रहियो। हज़रत सैयदुना इमाम मुहम्मद बिन मोहम्मद ग़ज़ाली रहमतुल्लाह अलैह नक़ल फ़रमाइनि था त हिकु नेक सीरत छोकिरी जी हिकु छोकिरीअ सां मङणी थी, जेका तमामु हसीन ऐं ख़ूबसूरत हुई। अचानक उन छोकिरीअ खे माता हिकु बीमारी जा दाणा निकिरी आया ऐं हूअ बदसूरत थी वई। उन छोकिरीअ जा घरवारा घबराइजी विया त हाणे छा थींदो। एतिरे में छोकिरीअ जे घर वारनि खे ख़बर पई त घोट जे नज़र आहिस्ते आहिस्ते कमज़ोर थियणु लॻी आहे ऐं पोइ इतला आयो त हू नाबीना थी चुको आहे। छोकिरीअ जा घरवारा मुतमइन थी विया त जेकॾहिं असांजी छोकिरीअ खे बीमारी लॻी वई आहे त छोकिरो बि त नाबीना थी वियो आहे। पोइ उन्हनि ॿिन्ही जी शादी थी वई ऐं 20 सालनि ताईं ख़ुशी ख़ुशी घरु हलियो। 20 सालनि खां पोइ जॾहिं छोकिरीअ जो इंतक़ाल थी वियो त उन नाबीना जूं अखियूं वापसि अची वियूं। सभु हैरत में पइजी विया त माजरो छा आहे। जॾहिं खाइनि पुछो वियो त उन्हनि फ़रमायो, हुन छोकिरी खे माता जी बीमारी लॻी वई हुई ऐं संदसि माइट मायूस थी विया हुआ। इन ई करे मूं उन्हनि जी दिलदारी ख़ातिर 20 सालनि ताईं पाण खे अंधो करे रखियो त जीअं उन्हनि जी दिलि न टुटे। इहिया उल उलूम 127/3। ग़ौर करियो, नेक सीरत घोट दिलजोई ख़ातिर 20 सालनि ताईं नाबीना बणिजी रहियो।
जॾहिं त असां मामूली ईसार करण लाइ तयारु न आहियूं हूंदा। असां मिठो घटि ऐं कड़ो वधीक ॻाल्हाइण वारा आहियूं। हालांकि ईअं न थियणु घुरिजे। जिते असांखे एतिरियूं राहतूं ऐं नेमतूं मुयसरु आहिनि, उते जेकॾहिं कॾहिं का तंगी या आज़माइश अची वञे त सब्र ऐं इस्तिक़ामत सां कमु वठंदे अल्लाह पाक जो शुक्र अदा करणु घुरिजे ऐं नाशुक्री खां बचणु घुरिजे। इन ज़िम्न में हिकु सबक़ आमोज़ वाक़िओ पेशे ख़िदमत आहे, जीअं त महमूद व अयाज़ ऐं वंगे जी फार। मनक़ूल आहे त मशहूर आशिक़ रसूल बादशाह सुल्तान महमूद गज़नवी रहमतुल्लाहि अलैह वटि को शख़्स वंगी खणी हाज़िर थियो। सुल्तान वंगे क़बूल फ़रमाए वरिती ऐं पेश कंदड़ खे इनाम ॾिनो। पोइ पंहिंजे हथ सां वंगे जे हिकु फार कटे पंहिंजे मंज़ूर नज़र ग़ुलाम अयाज़ खे अता कयाऊं। अयाज़ मज़े सां खाई वियो। पोइ सुल्तान ॿी फार कटे ऐं पाण खाइण लॻो त उहा एतिरी कड़ी हुई जो ज़बान ते रखणु मुश्किल हो। सुल्तान हैरत सां अयाज़ ॾांहुं ॾिठो ऐं फ़रमायो, अयाज़, एतिरी कड़ी फार तूं कीअं खाई वएं? वाह, तुंहिंजे चहिरे ते त ज़रे बराबरि बि नागवार जा आसार ज़ाहिर न थिया। अयाज़ अर्ज़ु कयो, हुज़ूर, वंगी वाक़ई तमामु कड़ी हुई। वात में विधमि त अक़ल चयो त थुकी छॾ, पर इश्क़ चयो त अयाज़ ख़बरदार, ही उहे ई हथ आहिनि जिन खां रोज़ानो मिठियूं शयूं खाईंदो रहियो आहीं। जेकॾहिं हिकु ॾींहुं कड़ी शइ मिली वई त छा थी पियो? उन खे थुके छॾणु आदाब महबत जे ख़िलाफ़ु आहे। तंहिं करे इश्क़ जी रहनुमाई ते मां वंगी जी कड़ी फार खाई वियुसि। अल्लाह पाक जी उन्हनि ते रहमत हुजे ऐं उन्हनि जे सदक़े असांजी बेहिसाब बख़्शिश थिए। रहबरे ज़िंदगी सफ़ो 167। प्यारा प्यारा इस्लामी भाइरो, ॾिठो अवां, ग़ुलाम पंहिंजे आका जी दिलदारी ख़ातिर वंगे जी कड़ी फार खाई वियो। जॾहिं त असांजी सूरत हाल इहा आहे त अमल करणु त परे जी ॻाल्हि आहे, असांखे दिलजोई बाबति मालूमात बि नाहे हूंदी। थी सघे थो अहिड़ा वाक़िआ ॿुधी असांजे ज़हन में दिलदारी जी अहमियत उजागर थी वञे ऐं यकीन मञो, जेकॾहिं असां पंहिंजे घर महले ऐं जिते कारोबार कयूं था उते जाइज़ तरीक़े सां मुसलमाननि जी दिलजोई करणु, हिक ॿिए सां मुर्की मिलणु, काफ़िलनि में सफ़र जी तरग़ीब ॾियारणु ऐं नेकी जी दावत आम करण वारा बणिजी वियासीं त इनशा अल्लाह असांजो मुआशिरो तेज़ी सां सुधरंदो वेंदो। यादि रखो, नाजाइज़ तरीक़े ते कंहिंजी दिलजोई न कई वेंदी। मसलन, जेकॾहिं पीउ पंहिंजे पुट खे चवे त फ़लाणे जो खीसो कटे अचु, त चाहे हाणे पीउ जी दिलि टुटे या कलेजो फाटे, पुट पीउ जी ॻाल्हि न मञे, छो त हीउ हराम कमु आहे। प्यारा प्यारा इस्लामी भाइरो, मुसलमान जी दिलि आज़ारी खां बचणु ऐं भलाई सां ॻाल्हि ॿोल करणु बख़्शिश जो ज़रियो बि बणिजी सघे थो। जीअं त भलाई सां ॻाल्हाइणु सबबु बख़्शिश। शेख सादी रहमतुल्लाह अलैह फ़रमाइनि था, हिकु शख़्स जो इंतक़ाल थी वियो, उन जे इंतक़ाल खां पोइ उन खां ख़्वाब में ॾिसी पुछो, मा फ़अलल्लाहु बिक, याने अल्लाह पाक तोसां कहिड़ो मामिलो फ़रमायो? जवाबु ॾिनाई, मूं कॾहिं कंहिंखे नाराज़ न कयो, हर हिक खे ख़ैर सां यादि कयो ऐं भलाई सां ॻाल्हि कई त अल्लाह पाक इन अमल सबबु मूंखे ख़ुशि करे छॾियो ऐं मुंहिंजी बख़्शिश फ़रमाए छॾी। बुस्तान साइदी सफ़ो 149। ए काश असां बि माण्हुनि जी दिलियूं ख़ुशि कयूं त जीअं अल्लाह पाक असां सां ख़ुशि थी वञे, ऐं जॾहिं अल्लाह पाक ख़ुशि थींदो त असांखे बि ख़ुशियूं अता फ़रमाईंदो। जेकॾहिं असां माण्हुनि खे बिना वजह नाराज़ कंदासीं त थी सघे थो त अल्लाह पाक असां खां नाराज़ थी वञे, ऐं जेकॾहिं अल्लाह पाक असां खां नाराज़ थी वियो त पोइ असांखे उन जी पकड़ खां को बि न बचाए सघंदो। तंहिं करे असांखे अल्लाह पाक ऐं उन जे प्यारे हबीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे ख़ुशि करिणो आहे। जॾहिं असां अहिड़ी तरह ख़ुशी जो झंडो लहराइणु, नफ़रतूं मिटाइणु ऐं महबतुनि खे पखेड़ण जो कमु शुरू कंदासीं त इनशा अल्लाह उहो ॾींहुं परे नाहे त हर तरफ़ सुन्नतुनि जूं बहारूं अची वेंदियूं, काफ़िलनि जूं क़तारूं लॻी वेंदियूं ऐं हर तरफ़ नेक अमलनि जूं धूमूं मची वेंदियूं। प्यारा प्यारा इस्लामी भाइरो, असांजो मदनी मक़सदु बि इहो आहे त मूंखे पंहिंजी ऐं सॼी दुनिया जे माण्हुनि जी इस्लाह जी कोशिशि करणी आहे, इनशा अल्लाह अज़्ज़ वजल। तंहिं करे इन मक़सद खे पूरो करण लाइ काफ़िलनि में सफ़र खे पंहिंजो मामूल बणाए वठो ऐं रोज़ानो नेक अमलनि जो रिसालो पुर करे हर महीने जी पहिरीं तारीख़ ते पंहिंजे इलाइक़े जे ज़िम्मेदार खे जमा कराइण जो मामूल बणाए वठो। इनशा अल्लाह
इन जी बरकत सां अवां नेक ऐं परहेज़गार बणिजी मुआशिरे में उभरंदव। जीअं त नेक अमलनि ते अमल कंदड़ अल्लाह पाक जे करम सां नेक ऐं परहेज़गार बणिजी वेंदो आहे। तंहिं करे शैतान अवां खे नेक अमलनि जो रिसालो न त ख़रीद करणु ॾींदो ऐं न ई पढ़णु ॾींदो। चाहे अव्हां जो अमल 12 नेक अमलनि ते हुजे, अव्हां अमल जारी रखो। इंशा अल्लाह आहिस्ते आहिस्ते अव्हां जो 72 नेक अमलनि ते बि अमल थी वेंदो। सल्लू अलल हबीब सल्लल्लाहु अला मुहम्मद व आलिही व अस्हाबिही व बारक वसल्लम।